जेकबाबाद मां अवांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ धांधलीअ बाबति पुछा करण तां अबू बकर सदायो पारां सरदार मियां मोहम्मद सूबरो जे वकील निसार अहमद मुगेरिया खे मौतमार धमकियूं। वकीलनि पारां मज़म्मती बयान जारी कंदे लेटर जारी करे छॾियो। जेकबाबाद जे तक एन 190 जे आज़ाद उम्मीदवार सरदार मियां मोहम्मद सूमरो जो जेकबाबाद जे वकील निसार अहमद मुगेरिया जे धांधलीअ बाबति ग़लति लेटर ॾियण ते डीसी जेकबाबाद खां पुछागाछा कनि त डिप्टी कमिश्नर जेकबाबाद दादलो ज़हरानी कावड़ में अची सरदार मोहम्मद मियां सूमरो जे वकील निसार अहमद मुगेरिया खे केस तां हथ खणण ऐं अबू बकर सदायो पारां मौतमार धमकियूं ॾियण ते डिस्ट्रिक्ट बार जेकबाबाद पारां मुज़म्मत जोॻो अमल कंदे लेटर जारी करे छॾियो। होॾां सरदार मोहम्मद मियां सूबरो जे वकील निसार अहमद मुगेरी जो चवणु आहे त असां कंहिं बि सूरत हाल में पोइते न हटंदासीं ऐं उन्हनि खे बेनकाब कंदासीं। अज़म पिणु करे छॾियो आहे। अहिड़े अमल खां पोइ जेकबाबाद जे शहरनि पारां वाखाण कई वई।